الله الله عطفه ليضل عن سبيل الله له في الدنيا خزي ونذيقه يوم القيامة عذاب الحريق ذلك بما قدمت يداك وأن الله ليس بظلام للعبيد. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. सूरतुल हज आयत नंबर 8 खां तिलावत आहे. अल्लाह तबारक व तआला पहिरियां ॿुधायो त अल्लाह जी ज़ात हक़ आहे ऐं उहो अल्लाह ज़िंदगी बि ॾे थो, उहो ई अल्लाह मारे बि थो ऐं हर शइ जे मथां कुदरत रखंदड़ ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे अल्लाह जी आहे. अल्लाह पाक खां सवाइ काइनात जे तख़्ते ते कोई कुदरत रखण वारो, हर शइ ते कुदरत रखण वारो न आहे. ऐं क़ुरान फरमायो त क़यामत जेका आहे वाक़ई थींदी, इन में कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो न हुजणु घुरिजे. अटल हक़ीक़त आहे असां सभिनीनि जे मथां मौत ईंदो, असां सभु हिन दुनिया खे छॾींदासीं, असां सभिनीनि खे अल्लाह तबारक व तआला वटि हिसाब किताब ॾियणो पवंदो. पोइ हाणे जॾहिं इहो नुक़्ते नज़र अल्लाह जे क़ुरान जो हुकुम इहो ज़हन में हूंदो त इंसान खे इंसाफ़ करण में आसानी थींदी ऐं दुनिया जा जेके मामलात आहिनि, मफ़ादात आहिनि, उन्हनि मफ़ादात खे इंसान खे थोरो ज़रा पोइते करण में आसानी थींदी. उनखे ख़ौफ़ हूंदो त मुंहिंजे अल्लाह वटि मूंखे हिसाब किताब ॾियणो आहे. अल्लाह तबारक व तआला हाणे हिननि आयतुनि में फरमाई त इंसान जेके अल्लाह तबारक व तआला जा मुनकिर आहिनि, ज़ाहिर आहे जेको अल्लाह पाक जो मुनकिर हूंदो उहो पंहिंजे ज़हन जी तबलीग बि उहा ई कंदो. जेको अल्लाह तबारक व तआला जे दीन जो हामी हूंदो उहो जेको आहे तबलीग बि दीन जी उहा ई कंदो. जेको अल्लाह पाक जो या अल्लाह जे रसूल जे इन मशिन जो, इन दीन जो, इन इस्लाम जो, इन तरीक़े जो जेको मुखालिफ़ हूंदो त उहो पंहिंजे ज़हन मां ॻाल्हि बि उहा ई कंदो. अल्लाह फरमाईंदो व मिनन नास मन युजादिलु फिल्लाहि बिग़ैरि इल्मिन. फरमाईंदो इहे माण्हू जेके झगड़ो कनि था अल्लाह जे मामले में बग़ैर इल्मिन, यानी इन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो इल्मु कोन्हे, इन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो इल्मु कोन्हे. पोइ इहो जेकॾहिं तव्हां मज़हबी मामलात जे अंदरि ॾिसो, मज़हबी मामलात जे अंदरि अल्लाह जी ज़ात खे छॾे करे जिन खे तव्हां जेको आहे जेके बि इंसान अल्लाह जी ज़ात खे छॾे करे ग़ैर अल्लाह खे पुकारनि था, उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो दलील कोन्हे सवाइ इन जे जो अबा ॾाॾा ईअं कंदा हुया, या असांजी तारीख़ इहा हलंदी थी अचे, या जेको आहे हज़ारनि मां हिकिड़ो माण्हू फलाणे वटि वियो, उनखे औलाद न पई थिए, उते वञी करे राति जो रहियो त बाबा उनखे औलाद थी वई. अहिड़े क़िस्म जा मिसाल. इन्हनि जो को हक़ीक़त सां को वास्तो ऐं ताल्लुक़ कोन्हे. मतिलबु भली खणी इन्हनि खे इंसान सचो सम्झे बि सही, पर जे क़ुरान जे मुक़ाबले में इन्हनि दलीलनि खे आणिबो. क़ुरान मुंहिंजे अल्लाह जो किताब आहे, इन क़ुरान जो मुक़ाबिलो काइनात जे तख़्ते ते कंहिं बि क़िस्म जो कोन्हे. पूरी दुनिया जा किताब गॾु कयो, अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान जी चैलेंज अञा ताईं बाक़ी आहे. 1400 साल गुज़री विया, क़ुरान जहिड़ो सचो किताब न अॻु में आयो न हाणे ईंदो, न वरी क़ुरान जो को मुक़ाबिलो या को इन क़ुरान मुक़दस मां कंहिं बि क़िस्म जी का ग़लती कोताही कढी सघे थो. जंहिंमां मालूम थियो जेके अल्लाह जा फर्मा बरदार बाना आहिनि उहे अल्लाह जे हुक्म जी तबलीग कंदा, ऐं जेके अल्लाह पाक जा नाफ़रमान बाना आहिनि उहे जेके अल्लाह तबारक व तआला जे इन मुखालफ़त में शैतान जे हुक्म जी तबलीग जेका आहिनि कंदा वेही करे. क़ुरान फरमायो व मिनन नास मन युजादिलु फिल्लाहि बिग़ैरि इल्मिन. ऐं माण्हू जेके झगड़ो कनि था अल्लाह जे मामले में बग़ैर इल्म जे. वला हुदन, इन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जी हिदायत कोन्हे, ऐं वला किताबिन, न का इन्हनि वटि लिखत आहे, वला मुनीर, न को चिट्टो इन्हनि वटि रोशन को रस्तो आहे जंहिंखे ॾेखारे करे हे चवनि त साईं जेको आहे हे असां वारो जेको तरीक़ो आहे उनजो दलील या उनजो सिरो या उनजो जेको ऑथेंटिक उनजो वजह जेको आहे हीअ आहे. कंहिं बि क़िस्म जो कोन. जंहिं वटि बि तव्हां वेंदा, ग़ैर मुस्लिम वटि हलिया वञो, हिंदुअ वटि हलिया वञो, ईसाई वटि हलिया वञो, या पंहिंजे पाड़े में जेके घोड़े वारा रहनि था त इहे घोड़े वारनि वटि हलिया वञो, त इन्हनि जेकॾहिं अवां उन्हनि खां पुछंदा त बाबा अवां वटि हिन शइ जो अल्लाह खां सवाइ ग़ैर जे दर ते झुकण जो को अवां वटि दलील हुजे, अवां वटि को क़ुर पाक जो दलील हुजे, सवाइ इन्हनि वाक्यनि जे या सवाइ साईं मुंहिंजे खे चवां इहे कहाणियुनि जे या सवाइ अटकलुनि जे कंहिं बि क़िस्म जो उन्हनि वटि दलील कोन.
फानी आहे तो फी लियुदिल्ला अन सबीलिल्लाह, फरमाई तो उहे पंहिंजा मुंहं मोड़े करे रस्ते में तयार लॻा वेठा आहिनि ताकि उहे अल्लाह जे रस्ते खां रोके सघनि। अल्लाह पाक जे रस्ते खां रोकण वारा केतिरा ई काइनात जे तख़्ते ते अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके पाण बि सम्झनि था असां नाहक ते आहियूं, नाहक ते हुजण जे बावजूद जेके उहे पंहिंजे नाहक जी तबलीग वेठा कनि था, तालीम वेठा कनि था ऐं फ़िक्र जेको आहे उहो अॻिते आम वेठा कनि था। बाबा सिर्फ़ जेको आहे अल्लाह जी वादानियत ऐं इन्हनि जे अंदरि त ठीकु आहे, हिकिड़े आम माण्हू खे उन में झगड़ो थी सघे थो, पर तव्हां दुनिया जे तख़्ते ते वञो त इन क़िस्म जो असां वटि कंहिं बि क़िस्म जो झगड़ो कोन्हे त जेके को बि संजीदा माण्हू हूंदो उहो कोन चाहींदो त मर्द जेको आहे मर्द सां पंहिंजे जिन्सी मामलात जे अंदरि गॾु रहे, चाहींदो को? सम्झो था ॻाल्हि कोन था सम्झो मां जेको चवां थो? बस जे मर्द औरत शादी करे थो न त मर्द मर्द सां शादी करे, इहो सम्झ में ॻाल्हि अचे थी ॻाल्हि? ऐं औरत जेका औरत सां शादी करे, इहा ॻाल्हि असां वटि बज़ाहिर सम्झ में कोन थी अचे, पर जेके मुल्क जेके पाण खे तरक़ी याफ़्ता सॾनि था उन्हनि वटि कानून आहे, बाक़ाइदा उन्हनि कानून ठाहे छॾियो, हम जिन्स परस्ती जंहिंखे चवनि था, मर्द मर्द सां रहे, औरत औरत सां रहे। उन्हनि कानून ठाहे करे उन्हनि शादी शादी जो जवाज़ ॾेई छॾियो। हाणे वरी ताज़ो जेको आहे इन्हनि काफ़रनि जेको आहे अफ्रीका जे हिकिड़े मुल्क जे अंदरि उन्हनि हिकिड़ो कानून पेश कयो, जे कानून जे तहत जहिड़ी तरह ते असां वटि मर्द हिक खां वधीक चइनि ते शादियूं करे सघे थो, हाणे रन खे बि चवनि था कानून पास करे छॾनि था त हिकिड़ी रन जेको आहे चइनि मर्दनि सां अवां जो अकुल तस्लीम करे थो नथो करे, पर जॾहिं अंग्रेज़ जे या इन शैतान जे नक्शे कदम ते हलंदड़नि सां जॾहिं उन्हनि जे तरफ़ तव्हां उथंदा वेंदा, उन्हनि जी तबलीग जे तरफ़ मुतवजह थींदा, त बिल आख़िर जेको आहे अवां जे मथां अवां जे ईमान ते अवां जे अकुल ते उन्हनि जो अमल ग़ालिब अची वेंदो। कल्ह जेको गैरतमंद हुयो उहो सुभाणे न त ॿिए नसुल में, ॿिए में न त टे नसुल में हली करे नेठि पंहिंजी गैरत खे रोशन ख़्याली जे नाले ते वाहे करे बेग़ैरत थी वेही रहंदो आहे कोन? अॻ में जेको आहे असां जेके क़ौमियतूं जेके मज़बूत क़ौमियतूं हूंदियूं हुयूं न, उहे जेके आहिनि पंहिंजे घर जे अंदरि एतिरो पर्दे जो एहतमाम कंदियूं हुयूं जो अॻे कारो बुरको बि ऐब सम्झो वेंदो हुयो। उहा कारो बुरको न या ॿे ई आहे, इहे नया रोशन ख़्याल माण्हू पाईंदा आहिनि, त जेके संजीदा माण्हू हूंदा पंहिंजे घर वारनि खे अछो बुरको पाराईंदा टोपी वारो। अॼुकल्ह उहो ज़मानो वियो, अॼुकल्ह कारो बुरको पर्दो बणिजी पियो आहे ऐं पंहिंजे रन पंहिंजे जिस्म खे ज़ाहिर करे इहो माना रोशन ख़्यालनि जो इहो आहे। सुभाणे इहे कपिड़ा बि लाहींदा, उघाड़ो करे छॾींदा इन्हनि खे, वरी जेको आहे अॻिते हली करे मतिलबु उन्हनि जी तबलीग असर करे थी न। कल्ह जेका गैरत असांजी 100% ते हुई, उहा असांजे मुआशरे जी गैरत उन्हनि टीवियुनि जे ज़रिए सां, फिल्मुनि जे ज़रिए सां ऐं पंहिंजी तबलीग जे ज़रिए सां उन गैरत जो जेको दौरानियूं आहे न लाहे करे 50% बीहारे सुभाणे इहो बि कढी छॾींदा। छो त ईमान जो करंट न आहे, ईमान जो करंट हूंदो त पोइ उन खां बाद में ख़बर पवंदी त बाबा हीउ जेको आहे शैतान जो कमु आहे। पोइ जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते माण्हू ॻाल्हाईंदो, पोइ या त पोइ मज़हबी माण्हू हूंदो या हुनखे चवंदा बाबा हे त पको मुल्लो आहे, हे त दुनिया सां हलण ई नथो चाहे। दुनिया सां उथण वेहण में को हर्ज कोन्हे, पर हिकिड़ी गैरत जी, हिकिड़े इंसान जी ज़िंदगी जी का लिमिट त हुजणु घुरिजे। अंग्रेज़ मुआशरे ख़ानदानी निज़ाम खे पंहिंजे खे तबाह बर्बाद करे छॾियो, ख़ानदानी निज़ाम खे तबाह बर्बाद करे छॾियो। हाणे अंग्रेज़ जेको आहे गलाज़त जे अंदरि इंतिहा ताईं पहुतो, हाणे उहो पहुते थो मोटे। हाणे उहे पहिरियां जेको उन्हनि पंहिंजे रननि खे आज़ादी ॾिनी, एतिरे क़दुरु जो जेको आहे नियाणी जेकॾहिं पंहिंजे पीउ जे साम्हूं पंहिंजे यार सां जेको आहे बगल बगल में मिलाए वेठी हुजे न, हुनखे गैरत कोन ईंदी, सूअर था कनि। ठीकु आहे, चवंदा इहो हिन जो हक़ आहे। हक़ जे नाले ते हुननि जेको आहे गैरत जूं जेके हद हुयूं न उहे बि क्रॉस करे छॾियूं। हक़ आहे, केरु थो चवे हक़ न आहे, पर तरीक़ो हूंदो आहे न, निकाह हूंदो आहे न। ईअं थोरी आहे जानवरनि वांगुरु जेको आहे को कंहिंजी धीअ जे मथां चढ़ी पइजी हुनजो हक़ आहे या आज़ादी आहे। इंसान जेकॾहिं पाण खे सॾाए थो त जानवरनि वारियूं जेके आहिनि ख़सलतूं इंसान जे अंदरि न हुजणु घुरिजनि, जानवरनि वारियूं जेके आहिनि उन्हनि। हाणे इहो यूरोप जेको आहे पंहिंजे इन आज़ादी खां बेज़ार अची चुको आहे, छो त उते चवनि था त यूरोप जा अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि जिते उन्हनि जूं ख़ुदकशियूं पॉइंटियूं ठहियल आहिनि, उन्हनि जा इलाइक़ा आहिनि, जॻहूं आहिनि जिते रोज़ानो 40-40, 50-50 माण्हू जेके आहिनि ख़ुदकशियूं कंदा आहिनि। इहो उन्हनि पंहिंजे मुआशरे खे बर्बाद करे पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। जंहिंखे असांजो नौजवान आइडियल सम्झे थो, उन्हनि जी ज़िंदगी जो हाल इहो आहे। केतिरियूं हुते जमातूं जॾहिं वयूं, हुते उन्हनि अहिड़ियुनि जॻहियुनि ते वञी पहुतियूं त उते कंहिं माण्हुनि खे ॾिठो त उहे ख़ुदकशी जी कोशिशि था कनि, उन्हनि खे दावत ॾिनो। दावत ॾियण खां बाद उन्हनि खे ख़बर पई त असुल दीन त इहो आहे। उहे पंहिंजे मौत वारे वक़्त खां मोटी आया, ईमान आंदो, इस्लाम जे अंदरि दाख़िल थिया, अॼु दुनिया जे तख़्ते ते जेको आहे इस्लाम जी तबलीग कंदा था वधनि। यूरोप जे मुआशरे में बाक़ाइदा अहिड़ा जेके जे असां वटि रेस्टोरेंट ठहियल हूंदा आहिनि न, तव्हांखे जेको आहे खाधे जी सहूलियत फराहम कनि था, वधीक सहूलियत
तव्हां 5 स्टार में वञो, पैसा जजा भरियो, उते वरी वॾो जेको आहे तव्हांजो प्रोटोकॉल मिलंदो, तव्हांखे महिनत मिलंदी, ऐं उते जेको आहे तव्हां फज़ूल ख़र्ची ऐं इसराफ़ जे अंदरि माना एतिरो का ॾिसी करे माण्हू जो पेट भरिजी वञे। हलो बाबा, असां जॾहिं हेॾे मेरठ होटल आहे इस्लामाबाद में, होॾे जॾहिं वियासीं, हेॾे चवंदासीं त बिना कुकड़ जी मुर्गी जी भाॼी खाऊं बि शुक्र अदा कयूं। उते जो हर तरफ़ जो इहे गोश्त ऐं मच्छियूं ॾिठासीं, बग़ैर खाइण खां पोइ हल पेट ई फुल। त गर्ज़ जहिड़े नमूने सां असां वटि अहिड़े क़िस्म जूं इहे खाइण जा सहूलियतूं आहिनि न, यूरोप जे अंदरि उन्हनि जेके ख़ुदकशी जूं पॉइंटियूं ठाहियूं आहिनि, बाबा हिते जेको आहे तव्हांखे इलेक्ट्रिक शॉट जे ज़रिए सां तव्हांखे मरण जी सहूलियत आहे। हिते जेको आहे कार जे अंदरि पंहिंजो साहु बंदि करे उते गैस हलाए करे तव्हांखे मरण जी सहूलियत आहे। तव्हां मरण कीअं था पसंदि कयो? पाण खे शॉट ॾेई पसंदि कयो था, या जेको आहे पंहिंजो पाण खे गैस जे अंदरि बंदि करे पसंदि कयो था, या पंहिंजो पाण खे इंजेक्शन लॻाराए करे पाण मरण पसंदि कयो था? बाक़ाइदा उन्हनि जा ठीका हलनि था, उन्हनि जी बुकिंग थींदी आहे। उन्हनि जी इहा हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे, मां कोन थो ॻाल्हायां, इहे जेके रिकॉर्ड ते ॻाल्हियूं आहिनि। रोज़ानो जेके माण्हू बुकिंग कराईंदा आहिनि, बाबा मूंखे मरणो आहे, मूंखे कहिड़ी तारीख़ ॾींदा? उहे जेके रेस्टोरेंट जेको बि उन्हनि जो इदारो आहे, ऑफिस वारा, उन तारीख़ ॾींदा, बाबा पंहिंजा जेके $10 लाख हिते या $1,00,000 हिते जमा कराए, तुंहिंजी तारीख़ मरण जी 30 जुलाई त पंहिंजो पाण खे मोकिली जाए। फ़िलहाल तेसीं ताईं असां वारो जेको आहे न जॻह बुक लॻी पई आहे, तेसीं ॿिया माण्हू मारींदा पाण खे। बाक़ाइदा अहिड़ियूं जॻहूं आहिनि। आज़ादी जे नाले ते उन्हनि जेको आहे पंहिंजे मुआशरे ज़िंदगी खे बर्बाद करे छॾियो। उहे ऐं जेके वरी संजीदा आहिनि उहे मोटंदा पोइते। हाणे उहे ख़ानदानी निज़ाम जे तरफ़ अचनि था त जेको आहे ख़ानदानी निज़ाम इस्लाम जो वॾो ख़ानदानी निज़ाम आहे, उहे इस्लाम कोन था आणनि, पर जेको आहे इस्लाम जो हज़रत उमर जो ला इंसाफ़ जेको आहे पंहिंजे हिन कोर्टुनि जे अंदरि नाफ़िज़ कयो वेठा आहिनि। ऐं साईं मुंहिंजे चवां, इस्लाम जूं ख़ूबियूं जेको आहिनि अपनाइण जे कोशिशि जे पिया लॻा पिया आहिनि। अवां मुस्लमान क़ुर पढ़ण जे लाइ तयारु न आहियो, पर केतिरा ई जेके असां वाणिया अहिड़ा गैर मुस्लिम ॾिठासीं जिन खे क़ुर जूं जेके केतिरियूं आयतूं ऐं सूरतूं यादि आहिनि। मूंसां पाण जेको आहे हिकिड़ो माण्हू ज़ेबिस्ट जे अंदरि पढ़ंदो हुयो, इहे कुल जूं सभु जेके अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कुल या काफ़िरून आयतूं सभु यादि हूंदियूं। हलो बाबा, कलमो बलमो आयतुल कुर्सी सभु यादि हूंदियूं। हुयो वणियो मूंखां पुछंदो हो त मौलवी साहब मूंखे ॿुधाए त मूंखे मथे में सूर थो पए, मूंखे तकलीफ़ थी थिए, मूंखे राति जो निंड नथी, तव्हां कहिड़ी सूरत पढ़ां? ऐं मुस्लमान पढ़ंदा क़ुर? गैर मुस्लिमनि जेको आहे क़ुर जी अहमियत खे सम्झो। त मां अर्ज़ु इहो पियो कयां त असां वटि जेके आहिनि उहे काफ़िर यूरोप वारा हिन टीवी जी तबलीग जे ज़रिए सां असांजे घर मां पर्दो ऐं गैरत हया हिन जो जनाज़ो कढनि था, पाण वापसि था अचनि। ऐं असां जेको उन्हनि जे नक्शे क़दम ते हली करे इहे जेके आहिनि तलाकुनि जी सूरतुनि में, झगड़नि जी सूरतुनि में, लड़ाइनि जी सूरत में असां पंहिंजे मुआशरे खे बर्बाद कयूं वेठा आहियूं। रननि खे जॾहिं ॾिसंदासीं त वेही टीवी ॾिसंदियूं, रननि खे बि ॾिसंदा टीवी ॾिसंदी उहे वेही करे, त पोइ मुड़ुस सां बि उहो ई हाल कंदियूं जेके टीवी में ॾिसंदियूं त अदाकार पंहिंजे रन सां कहिड़ो हाल कयो हो त सॼो ॾींहुं जेको आहे कुलो मुंडी मिलाए करे माण्हू करे रेस्टोरेंट ते घुमाए करे कार ते होॾे थो वठी वञेसि करे होॾे थो। मूं वारो जेको आहे मुड़ुस त सॼो ॾींहुं मूंखां मानी थो पचराए बुआरी थो ॼाणे। हुननि खे ॾेखारींदा टीवी या फिल्म में या ड्रामे में त उहा रन जेको आहे बुआरी बि घर जी ॾेखारींदा, कोन ॾेखारींदा। हुननि खे सिर्फ़ु अयाशियूं ॾेखारींदा, इहो हुननि खे कोन ॾेखारींदा इन रन जेको आहे तुंहिंजे साम्हूं या इन मर्द जेको आहे तुंहिंजे साम्हूं जेके फिल्मुनि जी अदाकारी एक्टिंग, हिनखे एक्टिंग चइबो आहे, एक्टिंग माना कूड़। जेको इहो कूड़ कई इन खां अॻु में हुनखे केतिरा दफ़ा डायरेक्टरनि जे साम्हूं या फिल्म जे प्रोड्यूसरनि जे साम्हूं पंहिंजे जिस्म खे क़ुर्बान करणो पियो, पंहिंजी गैरत खे नीलाम करणो पियो। कहिड़ो शक आहे जॾहिं मुआशरे जे अंदरि हिकिड़ी जेका आहे गैरतमंद न्याणी या इज़त वारी न्याणी जेकॾहिं ॿाहिरि निसे थी, उनखे जेको आहे मुआशरे जा 12 बग़ैर जेके ताड़नि था, त इन में कंहिं बि क़िस्म जो शक ई कोन्हे। जेके बि अदाकारी फिल्म इंडस्ट्री जे अंदरि जेके बि रनूं जेके अदाकारी कनि थियूं, इहे मां यकीन सां चवां थो इहे सभ खां पहिरियां जेको आहिनि इहे पंहिंजे ज़िना जूं मुर्तकिब थी चुकियूं हूंदियूं आहिनि। ग़ालिब गुमान जे तहत कंहिंखे अल्लाह बचायो हुजे त मां सभिनि खे नथो चवां, पर ग़ालिब गुमान इहो आहे जीअं चवंदा आहिनि न त जेकॾहिं तव्हां पेट्रोल ऐं बाहि खे वेझो छॾियो ऐं तव्हां चओ बाहि लॻी मुमकिन आहे छा? हो जेके रना जेके घर छॾे करे ॾींहं राति अदाकारनि सां रही पियो चाढ़ींदा कोन हूंदा, हुननि खे छॾे ॾींदा हूंदा त तूं जेको आहे रब्या बसरी जी धीअ तोखे असां छॾे था ॾियूं। उहो कंदा ई आहिनि त जेको आहे अॼु जेको आहे प्रोड्यूसर सां राति रहो त तोखे अहिड़ी फिल्म ॾियणो, सुभाणे करोड़नि जो बिज़नेस कंदी, मालदार थींदी। पोइ उहा बि इहा सोचींदी भला जेकॾहिं हिकिड़ी राति जेकॾहिं क़ुर्बानी ॾेई विझां पंहिंजे इज़त जी ऐं बदकारी या ज़िना कराए विझां, पोइ सॼी ज़िंदगी जेकॾहिं आबाद थी पियुमि त कहिड़ो सौदो ॾुखियो आहे। इहो मुआशरे जे अंदरि इहो ट्रेंड हले थो, को शक कोन्हे हिन में त इहो यूरोप जेको आहे असांखे बदकारी जे पोयां लॻाइण में लॻो पियो आहे। त हिन इस्लाम जे अंदरि छो हुननि खे ख़बर आहे जेसीं ताईं इन मुस्लमाननि जे अंदरि गैरत आहे तेसीं ताईं बमनि ऐं बारूदनि सां मुस्लमान खे कॾहिं बि असां पंहिंजी मातात कोन था करे सघूं। तव्हां ॾिसो 20 साल जेको आहे अमेरिका अफ़गानिस्तान में विढ़ियो न,
वो खणी तालिबान जेके हक़ ते ना हक़ ते हर कंहिंजो पंहिंजो मसइलो आहे, पर हुननि वटि बम बारूद चवनि था त 27,000 टन 2013 खां 2019 ताईं 27,000 टननि जा जेके आहिनि अमेरिका मथां जहाज़नि तां अफ़गाननि जे मथां बम वसाया, हुनजे बावजूद जेको हुननि खे फतह कोन करे सघिया। अॼु हुननि खे जेका अफ़गान अहिड़ा पधराया तालिबान जो चवंदा त अफ़गानिस्तान जे 70% इलाइक़े जे मथां तालिबान जो कंट्रोल आहे, 30% इलाइक़ो जी बाक़ी बचो आहे। हुननि खे चवंदा अमेरिका वारनि खे अलाए केतिरा उन्हनि जा जेके आहिनि फौजी हज़ारनि जी तादाद में उन्हनि जा फौजी जेके आहिनि मरी विया, खरब डॉलर जेको आहे उन्हनि उते पंहिंजा तबाह करे छॾिया। 20 सालनि खां बाद में तबाह ऐं बर्बाद थी करे वञी पंहिंजे मुल्क में वञी करे वेहण ते मजबूर आहे। केतिरा ई फौजी उन्हनि जा चरिया थी विया, केतिरा ई उन्हनि ख़ुदकशियूं करे छॾियूं, केतिरनि पंहिंजो पाण खे मारे छॾियो। अहिड़नि यूरोपियन जे पोयां जेको आहे मुस्लमान तरक़ी जे अंदरि उन्हनि जे पोयां लॻो पियो आहे इस्लाम खे छॾे करे, ऐं पोइ जे करे मुस्लमान खे नौजवान खे इस्लाम जी दावत ॾे त उनखे इहा ॻाल्हि पले ई कोन थी पवे। बाबा सादो खाधो पंहिंजे घर जो भलो, सादो खाधो पंहिंजे घर जो भलो, पंहिंजे ईमान जे अंदरि अचो, इस्लाम भलो अथव। इहे दुनिया जे मुआशरनि जे पोयां इन बेहयनि ऐं फ़ाहिशनि जे पोयां लॻी करे पंहिंजी झूपड़ी न साड़ियो। चवंदा न पराए माल खे ॾिसी करे पंहिंजी झूपड़ी न ठाहियो। काफ़र जेको आहे कॾहिं बि तव्हांजो सहारेमंद न थींदो, हू सिर्फ़ु तव्हांखे ॾंकींदो, तव्हांखे बर्बाद कंदो, तव्हांखे जेको आहे तव्हांजी सॼी लाइफ गैरत हया सॼी ख़ानदानी। हा त मां ॻाल्हि कयां पियो त इहो मिसाल इन जे करे ॾिनो हुयुमि, मां ॻाल्हि कयां पियो त हाणे बि ॻाल्हि हले थी त लिकी करे पाकिस्तान जी क़ौमी असेंबली जे अंदरि इन हुकूमत अहिड़ो बिल पास करण जी कोशिशि कई आहे जेको अॻु में मुशर्रफ पास करण जी कोशिशि कई। उहो कहिड़ो बिल हिननि बि पास करण जी ज़ालिमनि बेहयाउनि पास करण जी कोशिशि कई आहे। उहो बिल कहिड़ो, जीअं राति जे कहिड़े बि वक़्त में 3 बजे 12 बजे जेकॾहिं नियाणी घर में ईंदी, पीउ हुन खां पुछण जी मजाल नथो रखे त तूं काॾे वई आहीं। पीउ नियाणी नौजवान जेकॾहिं राति जो 12 या 1 बजे 2 बजे 3 बजे घर में अचे न, ॾींहं जो त उहो ई आज़ादु आहे, राति जो अचे पीउ हुन खां पुछण जी सलाहियत नथो रखे। जेकॾहिं पीउ हुन खां पुछंदो ऐं नियाणी वञी करे थाणे ते दान ॾिनी न, सुभाणे थाणे वारा जेको आहिनि पीउ खे लॉकअप करे जेल में हणंदा। इहा औरत जी आज़ादी आहे। ऐं असां वारा हुकुमरान इहे पोइ जेको असां वटि बेईमानी आम आहे, पोइ कर्ज़ हिन शर्त ते ॾियनि था त पहिरियां जेको आहे मदरसनि खे बंदि कयो, उन्हनि खे ख़्वार कयो, मुलनि खे जेको आहे बंदि कयो। हिकिड़ो ॾाड़ी वारो उन्हनि खे मिलियो बदकारी करण वारो, सॼे पाकिस्तान जे अंदरि जेको ॾाड़ी वारो ॾिसनि था सभिनि खे गारियूं वेठा पिया ॾियनि। कल्ह जेको अख़बार जे अंदरि आयो, पंजाब जे अंदरि हिकिड़े इन कॉलेज जे अंदरि प्रिंसिपल जेको आहे 80 नियाणियुनि सां बदकारी कई, पर पाकिस्तान जे चैनलनि ते कंहिं बि क़िस्म जी ख़बर ई कोन्हे। छो हू सम्झनि था त असांजो दुश्मन जेको आहे इहो मज़हबी तबिको आहे जेको असांजी ख़्वाहिशुनि जे मथां वार थो करे। हिन में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे त मज़हबी तबिके जे अंदरि लखनि मां को हिकिड़ो माण्हू बेहया निकिरी थो पए, को शक न आहे, को माण्हू फ़रिश्तो न आहे। अवां मज़हबी तबिके जे अंदरि फ़रिश्ता छो था ॻोल्हियो? पाण जहिड़ा इंसान ॻोल्हियो न, हुननि जे अंदरि बि ग़लतियूं थींदियूं। पर जेकॾहिं ॿियनि तालीमी इदारनि जे अंदरि बदकारियूं ज़िनाऊं चकला लॻा पिया आहिनि, उते कंहिं बि क़िस्म जो आवाज़ ई कोन्हे। मज़हबी तबिको जेकॾहिं न के छोरे खे लठ वाही टीवी वारा पहुची वेंदा त बाबा हिते जेको मदरसे जे अंदरि मुला वॾो तशद्दुद थो करे। इहो जेको आहे इहा हिकिड़ी तहरीक थी हले त दीनी तबिके वारनि खे ख़्वार कयो, इन्हनि खे ज़लील कयो, ताकी सुभाणे जेको आहे को बि माण्हू इन दीन जे नाले में जेको बि माण्हू हुजे उनजे मथां एतमाद करण जे लाइ तयारु कोन्हे। सुभाणे जेका हिन जी इज़त ऐं रिस्पेक्ट आहे उनजे लाइ बि तयारु कोन्हे। मुआशरे जे अंदरि हालांकि जेकॾहिं कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि न साईं जेको आहे मज़हबी तबिके वारा असांजे मथां कहिड़ो थोरो था कनि, बाबा थोरो नथा कनि, पर कम अज़ कम ॿियनि जे मुक़ाबले में पंहिंजो हक़ त पूरो अदा कंदा। ॿियनि जे मुक़ाबले में पंहिंजो हक़ त कम अज़ कम पूरो अदा कंदा। बाक़ी हिननि जी मर्ज़ी आहे त जेको आहे मुले खे जेको आहे पघार बि ॾियो 10,000, बाक़ी सॼे पाड़े जा ॿार बि खई बीठो हुजे। बाबा ज़ाहिरा मुआशिरो आहे, हुनखे जेकर तूं पघार 10,000 ॾींदे त ज़ाहिरा वरी ॿियो टाइम वरी ॿिए हंधि काथे सर्फ कंदो। बचा त तोखे बि आहिनि, मुला खे बि आहिनि न। तुंहिंजो घर जेको 30,000 में नथो हले, मुला जो घर वरी 10,000 में हलंदो। पोइ सुभाणे जेकॾहिं का शिकायत हूंदी टंगिया बीठा हूंदा, हा बाबा हे मुला जेको आहे हक़ पूरो अदा नथा कनि। तूं जेको आहे खार लॻंदी आहे हिन ॻाल्हि ते। बाबा पंहिंजो हक़ तो कहिड़ो पूरो कयो आहे जो मुला खां पंहिंजो हक़ तो पूरो घुरे? पहिरियां पंहिंजो हक़ पूरो कर, पोइ बिला शक मुला खां घुर। गिव एंड टेक सां हूंदो आहे न मामिलो। जेतिरो तूं हक़ अदा कंदे ओतिरो जेको आहे ॿिए खां हक़ जी तलब बि करे सघे थो। पंहिंजो हक़ अदा तूं करे कोन, बाक़ी ॿिए खे तूं चवे त तूं पंहिंजो हक़ पूरो अदा कर त पोइ जहिड़ो थींदो। सो मुंहिंजा दोस्तो, मूं अर्ज़ु कयो अल्लाह पाक फरमाए त इहे इंसान काइनात जे तख़्ते ते अल्लाह खां सवाइ जेके बि इहे मूं हिकिड़ा मिसाल अर्ज़ु कयमि त जेके दीनी तबिके जे अंदरि इबादत जे अंदरि हुजे या जेको आहे मुआशरे जे अंदरि हुजे, इहे हर को काफ़िर जेको आहे पंहिंजे पंहिंजे दीन जी तबलीग पियो थो करे।
अल्लाह फरमाए त थानी आयत फीही पंहिंजी मुंडी मोड़े करे इहे पंहिंजी महिनत में लॻा पिया आहिनि ताकी गुमराह कनि दुनिया वारनि खे अल्लाह जे रस्ते खां। लहू फी दुनिया खिज़युन फरमाईंदा इन्हनि जे लाइ दुनिया जे अंदरि बि ख़ौरी आहे वनुज़ीक़ुहु यौमल क़ियामत अज़ाबल हरीक़ फरमाईंदा क़यामत जे ॾींहुं इन्हनि खे जेको आहे जहन्नम जो अज़ाब साणींदड़ चखाईंदासीं। अल्लाह असां जेके झेड़ो कनि था न इन्हनि खे रब फरमाए असां जहन्नम जो अज़ाब चखाईंदासीं। ज़ालिका बिमा क़द्दमत यदाक फरमाईंदा इहो इन जे करे त जेके अमल उन्हनि अॻिते मोकिलिया अॻिते उन्हनि मुक़दम कया पंहिंजा अमल जहिड़ा अमल तव्हां मोकिलींदा अॻिते अल्लाह तबारक व तआला उन्हनि अमलनि जे मुताबिक़ अव्हां सां फ़ैसिलो करणु फरमाईंदो व अन्नल्लाह लैस बिज़ल्लामिल लिल अबीद। क़ुरान फरमायो त अल्लाह तबारक व तआला कंहिं बेबाने सां ज़रे बराबर बि ज़ुल्म नाहे कंदो। रब पंहिंजो हक़ ऐं पंहिंजो फ़ैसिलो जेको हर इंसान खे पूरो ॾींदो। पर बाना तूं अल्लाह जे तरफ़ अचु त सही अल्लाह तोसां वाइदो कयो आहे जेका नेकी कंदे माण्हू जो बदिलो ॾींदोमांइ। हिकिड़ी सुभान अल्लाह चवंदे फरमाईंदा आहिनि सुभान अल्लाह जे बदिले में अल्लाह पाक जन्नत जे अंदरि अहिड़ो वण हणंदो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 500 साल अञा ॿी रिवायत में 1000 साल अरबी घोड़ो उन वण जी छांव जे अंदरि भॼंदो रहे तॾहिं बि उन वण जी छांव खुटण जहिड़ी न हूंदी। अल्लाह पाक एॾा वॾा अजर रखिया पर दुनिया जे अंदरि फरमाई इंसान क़दुर त करे इंसान केतिरी बि नाफ़रमानी करे अल्लाह पाक जी पर जे करे पंहिंजे तरह अचे थो न तव्हां वञी करे कब्रिस्तान जी ज़ियारत कंदा कयो कॾहिं अस्पताल में वञी करे हाल ॾिसंदा कयो अव्हां खे अल्लाह पाक जो शुक्र अदा करण जो मौक़ो मिलंदो। यकीन ॼाणो हिकिड़ो माण्हू जेको आहे ॾिठोसीं चङो भलो जेको आहे सेहतमंद मालदार हर एतबार सां पर हुनजो मुंहुं जेको आहे हिन बीमारी जे करे हिन फोड़नि जे करे सॼो चिचरियो पियो हुयो त मां अल्लाह जो शुक्र अदा पियो कयां हे मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं मालदार हुजे महीने खनि खां हुन वीचारे जो मुंहुं सॼो ख़राबु लॻो पियो आहे इलाज करा करे तकलीफ़ हुनजो इलाज न सघंदो। उनजे मुक़ाबले में जेकॾहिं माण्हू आहे माण्हू खे मुंहं ते जेकॾहिं थी पवे त इंसान मुंहुं ॾेखारण जहिड़ो थींदो। इहो रब जा कहिड़ो करम न आहिनि रंग कारो कयो अथई या अछो कयो अथई पर कम अज़ कम मुआशिरे जे साम्हूं अल्लाह पाक सेहतमंद ज़िंदगी ॾिनी आहे इहो मुंहिंजे रब जो वॾो एहसान आहे। अहिड़ा एहसान अल्लाह पाक जा इंसान ॻणे त ॻणी नथो सघे अल्लाह फरमायो। सो तंहिंजे करे इंसान जेको आहे अल्लाह जी नाफ़रमानी न करे चाहे दुनिया जे अंदरि केॾियूं बि आज़माइश हुजनि तंहिंजे करे त चए थो न अव्हां खे दुनिया जे अंदरि केॾियूं आज़माइश हुजनि मुंहिंजा दोस्तो अयूब अलैहिस्सलाम जहिड़ी आज़माइश त न आई जो अल्लाह पाक हुनजी औलाद ख़तम करे छॾी माल मिल्कियत तबाह करे छॾी अयूब अलैहिस्सलाम अकेलो बचो उनजे बावजूद अयूब अलैहिस्सलाम चए थो ए मुंहिंजा अल्लाह तुंहिंजा करोड़ एहसान आहे औलाद तो ॾिनी खसे वधे का ॻाल्हि न आहे। असां वटि जेकॾहिं औलाद ईंदी रब जे खसे वठंदो मुंहुं मथो पिटींदासीं हे मोह त छल मार पवई हे वक़्तु न तुंहिंजे मार जो असां हाणे कावरेटनि जा इहे ख़्याल आहे बेवकूफ़। सो बहरहाल ॻाल्हि खे वड़ियूं था अल्लाह पाक फरमायो फरमाई त जेको तव्हां अॻिते मुक़दम कंदा पंहिंजो अमल फरमाई त अल्लाह पाक तव्हां सां ज़ुल्म न कंदो अव्हां खे हर अमल जो अल्लाह पाक बदिलो ॾियणु फरमाईंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।